तुझे अकुल जड़ो थोड़ी है यहाँ तो देर सांच मानी सा छा कयो थे बाबा दाल चावल ठाया चौ तो खड़ी है चा रोजानो दाल चावल चाड़ी दिए छा कुछ बियो भी सिखी वठो तो बचाव में सुभाणे तुझा साहुरा छा कंदा त पेकन कुछ न सिखारे छोकरी के मानी भाजी चाढ़ण सिख बियो भी कुछ बचाव बाबा मुखे रत बचाव में मजो ना आहे ईंदो बुद्ध रध बचाव में मजो ना है रध बचाव न सिखंदी त साहुरन वट छा कंदी वनी पेकन जी गिलाई कराईंदी न तो रध बचाव सिख हाण त कमदार पंजे पुट जे लाइ तुंहिंजो संग बि घुरियो आहे बाबा पिया मुंहिंजी धीअ खे त ॾिस मुंहिंजी उमिरि ई न आहे शादी जी माउ खां वधीक त मथो हणणु सिखी वई आहे अञा छा ॾिसां तुंहिंजी उमिरि खे अञा केतिरो तूं वॾी थींदीअ पीउ ते सदाईं ॿार हूंदीअ छा रध बचाव सिखी वठ बाबा मां लिखण पढ़ण थी चाहियां कुछ करण थी चाहियां माने पेरनि ते बीहण थी चाहियां बाबा पेर इहे तुंहिंजा पेर टंगुनि समेत वॾे हथ में ॾेई छॾियूं था तुंहिंजो कमु अङण ते आहे बुहारी ॾियणु ऐं तुंहिंजो कमु आहे थांव धोअणु उहे सिखी वठ बाबा ताना हणी हणी त अम्मा खे बि मारे छॾे अञा घणनि खे मारींदे मूंसां वात थी हली जंहिं घर में तुंहिंजी माउ जी न हली उन में तुंहिंजी कीअं हलंदी ऐं छोरी हाणे घणो थियो हाणे रध बचाव सिखी वठ ज़ुल्म त ॾिसो हिक हिक पीर जे दर ते पिनियुनि त पुट थे हीअ निभागी मुंहिंजे निर अची लॻी इहो सॼो तुंहिंजो अछो मुंहुं तुंहिंजे किताबनि कयो आहे केॾा कहिड़ा किताब न बाबा न कर बाबा न बाबा न बाबा न बाबा न बाबा हे किताब छोकिरनि जो मरक छोकिरियुनि जो न तुंहिंजो कमु किताब पढ़णु कोन्हे तुंहिंजो कमु आहे रध बचाव करणु सिखी वठ हाणे तुंहिंजी शादी कराईंदुसि अलाए छा थी वियो आहे अलाए त कहिड़ी हवा भुली आहे छोकिरियूं बि अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं थियूं कनि असांजे वॾनि ते ईअं न कयो असांजे वॾनि ते जिन खे पढ़ायो त पढ़जी वियो हाणे ही हाल आहे जो छोरियूं रुॻो पढ़ण जी ज़िद पयूं कनि सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा वालेकुम अस्सलाम ये तो तबियत देना अल्लाह का शुक्र रब पाक का शुक्र नशा करे करे पंजो बेहाल थी चुको हिकड़ी छोरी हुई उहा किन्नी अलाए काॾे भॼी वयसि का बि ख़िदमत न कयसि इहो जो डॉक्टर शुक्र कर जो के मौत जे मुंह मां ॿाहिरि कढियो डॉक्टर काथे आहे डॉक्टर साहब मां हुनजा एहसान मञा अरे चरिया डॉक्टर साहिब न डॉक्टर साहिबा मतबल डॉक्टरियाणी हा मैडम हा ओया इजो आई ओया मैडम आई डॉक्टर साहबा मां तुंहिंजो एहसान मंदो आहियां थोरा तो है तुझो जो तू मुझी जान बचाई बदले में मां मिस्किन तोखे छा थो ॾेई सघां हिकु वचन तव्हां कॾहिं बि पंहिंजी नियाणियुनि खे इहो न चवंदव त हू छा हासिल नथियूं करे सघनि छा छा पियूं चओ सुञातई न बाबा
उहा ई तुंहिंजी धीउ आहियां जंहिंजे लाइ तो विहांउ ऐं रंधिणे खां कुझु सोचियो ई न हो। गुडी गुडी तू मुंहिंजी गुडी आहे गुडी हा बाबा गुडी जेके तो गुडियुनि सां खेॾण जी उमिरि में परिणाइण पिए चाहियो। अभागो आहियां मां मूंखे माफ़ कर मुंहिंजी अम्मा मूंखे माफ़ कर। माफ़ी छो बाबा मां त तुंहिंजो थोरो बि लाथो यादि अथव न तो चोहो त ॼमण सां ई तोखे घुटो ॾेई मारे छॾियां हां बसि उहो तव्हांजो थोरो हो त मूंखे ज़िंदा छॾियो। मां गुनाहगार आहियां तुंहिंजो मां मुंहिंजी गुडी मां तुंहिंजो गुनाहगार आहियां मूंखे माफ़ कर मूंखे माफ़ कर। पुटनि ऐं धीअनि में फ़र्क़ु करणु ॿिनि अखियुनि में फ़र्क़ु करणु बराबरि आहे। धीअरूं बि ओतिरी ई क़ाबिल हूंदियूं आहिनि जेतिरा बसि उन्हनि खे हिकिड़ो मौक़ो खपंदो आहे साबित करण जो। ऐं बाबा मिसाल तव्हांजे साम्हूं आहे पर अफ़सोस तव्हां कॾहिं हुन लाइ सम्झी न हो। मां केॾो न भाॻो हा मां तो मूंखां सॼी जवार कुझु न घुरियो जे घुरियो बि त बराबरीअ जो दर्जो। सच त इहो अथव त मां इहा भाॻो पीउ तो जहिड़ी धीउ जी बराबरीअ जे लाइक़ु बि न आहियां इन लाइक़ु बि न आहियां मां। मूंखे माफ़ कयो।